पर इंसान हूंदो आहे पंहिंजे दोस्त जे दीन ते। क़ुरान में काफ़ी मक़ामात ते इहो आयो आहे त हिकिड़ो इंसान जन्नत में आहे, उहो पंहिंजे जन्नतियुनि खां पुछे थो त यार मुंहिंजो हू फलां दोस्त किथे आहे? उहो जन्नती हुन खां पुछे थो त छा तूं हुनखे ॾिसणु चाहींदे? हू चए थो हा यार, थोरो ॾेखार त सही। पोइ जॾहिं हुनखे ॾेखारियो वञे थो त उहो हुनजो दोस्त विच दोज़ख में सड़े थो। त इहो जन्नती हुन पंहिंजे दोज़ख वारे सां मुख़ातिब थींदे चए थो त यार तो त मूंखे ज़रे घटि मारायो हो, जेकॾहिं मां तुंहिंजे पुठियां हलां हा, तूं जेकॾहिं गुमराहिनि में मुब्तला हुए, तो पंहिंजा अक़ीदा शिरकिया अक़ीदा घड़े रखिया हुआ, मूंखे बि वठी हलंदे त हल यार हिन फलां जॻह ते हलूं था, मां तोखे चवंदो हुउसि यार हीउ अक़ीदो सुठो आहे, क़ुर हदीस खे पकड़, तूं चवंदे छॾ इहे मुलनि जूं ॻाल्हियूं आहिनि, इन्हनि जे पोयां काॾे थो हली, अच हेॾां हलूं था पाण, हिते असांजो एॾो सुकून आहे, एॾो मज़ो आहे। इहो अलाह जी महिरबानी आहे, अलाह जो फज़लो करम आहे जो मां तुंहिंजे पुठियां न हुउसि, न त अॼु तोसां गॾु मां बि सड़ां। वरी ॿी जॻह ते क़ुर में अचे थो त हिकिड़ो माण्हू चवंदो त काश मां इन फलां खे दोस्त न ठाहियां हा, यानी पाण बि जहनुम में ई निभागो सड़े पियो, तंहिंजे करे त चए पियो त काश उनखे मां दोस्त न कयां हा, उनजे करे त मां हलाक थी वियुसि। हाणे इन जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त इंसान पंहिंजे दोस्त जे दीन ते हूंदो आहे, तंहिंजे करे उनखे घुरिजे त हू ॾिसे त दोस्ती कंहिंसां पियो करे। अॼु जेका असांजी अक्सरियत बि गुमराह आहे, पंहिंजे यारनि जे करे गुमराह आहे। उन्हनि खे बि ॾिसणु घुरिजे त पंहिंजी यारी कंहिंसां पिया कनि। यारी अहिड़े सां करियो जेको मुवहिद हुजे, जेको तौहीद वारो हुजे, जेको तव्हांखे अलाह ऐं हुनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ सॾे, त इंशाअल्लाह उहो बि कामयाबु थींदो त तव्हां बि कामयाबु थींदा।